मुँह में तू मौजूद, मुँह में तू मौजूद, आमू बगाहिया अल्लाह आमू आसूगिया या मिया। मुँह में तू मौजूद, मुँह में सिकियो कर्ण सजू, सिकियो कर्ण सजू, आमू बगाहिया अल्लाह आमू आसूगिया या मिया। मुँह में तू मौजूद, मुँह में तू आमू बगाहिया मोहतरम जनाब मोहम्मद ज़ामिद साईं खे असांजे हिन प्रोग्राम में अचण ते दिल जी गहराई सां भलेकार। ॿिया बि जेके साईं सां गॾु महिमान आहिनि उन्हनि सभिनी खे दिल जी गहराई सां भलेकार। चवनि था जिन भी दोस्तनि खे नाला नथा अची सघनि उन सभिनी खे प्रोग्राम भलीकार चवनि था। महिरबानी साईं फरमाइनि था त साईं मारे कुटे मुंहुं हिन वक़्त सी बस कया, मारे कुटे मुंहुं हिन वक़्त सी बस कया, पोइ सिधो सौ न अचे थोरो मथे भूं, का तात सेखारिश तूं मुंहिंजी सुवारी सिधो न कयो। पिताई सरकार फार्मूलो खोजेसि, चए थो अधो गारो अन्न जो ऐं थोरो गारीस, माना अधु ठव ते रखीस अधु बुख ते रखीस, रुगो ठव बर्दाश्त कोन थींदो। सांगड़ वारनि जी, झोल वारनि जी ऐं इन तरह जे माण्हुनि जी जो एॾो वॾो नाम, एॾो वॾो फ़क़ीर ऐं ज़बरदस्त क़िस्म जो फ़नकार असांजे पूरी सिंध में, न सिर्फ़ु पूरी सिंध में बल्कि करे सगीर में ऐं उन खां पोइ पूरी दुनिया में उन पंहिंजो जेको आहे सो नालो रोशन कयो ऐं सिंध जो नालो रोशन कयो, सिंध जे सूफ़ियुनि जो नालो रोशन कयो। उन जी हिन नगरीअ में शामिल आहियूं, गॾु आहियूं। तव्हां सभिनी जी महिरबानी आहे, साईं जी ख़ासि तौर ते महिरबानी कयो, असांजे वालिद साहिब खे यादि कयो, असांखे बि यादि कयो ऐं तव्हांजे ऐं फ़नकारनि जे विच में घणो आहे कंदासीं। तव्हां सभिनी खे महिरबानी। फ़कीर साहब जी यूनिवर्सिटी में ऐं मूंखे पक आहे त हिन अॼो खां हुजे अहिड़े तरीक़े सां फ़कीर साहब राग जे हवाले सां सिंध जो ऐं पाकिस्तान जो जेको नालो ऐं ख़ूबसूरत तस्वुर पेश कयो पूरी दुनिया में, उहो अमुन भाई पी
कहार तू ही रगदा ठोक जलसा हरी कहार तू ही रगदा ठोक जलसा हरी कहार तू ही रगदा ठोक जलसा करबल में सातुआ यही करबल में सातुआ यही करबल में सातुआ आ